नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। अमेरिका जी सदारती चूंडुनि में डेमोक्रेट्स ऐं रिपब्लिक उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबलो आहे। डोनाल्ड ट्रंप जेको हिन खां पहिरें बि अमेरिका जो प्रेसिडेंट रही चुको आहे, कमला हैरिस जेका नाइब प्रेसिडेंट आहे, उन जे विच में सख़्त मुक़ाबलो आहे ऐं उन मुक़ाबले में 7 जेके स्विंग स्टेट्स आहिनि जिते पोलिंग जो अमल जारी आहे, उन्हनि जो अहम किरदारु हूंदो। इलेक्टोरल कॉलेज जेको आहे उहो आहे 538 मां 270 वोट खणंदड़ जेको आहे उहो अमेरिका जो ईंदड़ 4 सालनि लाइ नओं सदर चूंडिजी वेंदो। अमेरिकी चूंडुनि जे हवाले सां जो कि प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे सीनियर तज़िये निगार बदर समेजो साहब। बदर समेजो साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। बदर साहब, अमेरिका प्रेसिडेंट इलेक्शन सॼी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि हिन वक़्तु अमेरिकी सदारती चूंडुनि ते आहिनि। कीअं ॾिसो था रिपब्लिक ऐं डेमोक्रेट्स जे विच में सख़्त मुक़ाबलो आहे? अव्हांखे कीअं थो लॻे त चयो पियो वञे त 7 जेके स्विंग स्टेट्स आहिनि उहे अहम किरदारु अदा कंदियूं? हिन वक़्त में पोलिंग जो अमल जेको आहे उते जारी आहे। मेहरबानी शकील साईं। अमेरिकन इलेक्शन में इहा जेकी फिनामिना आहे स्विंग स्टेट्स जी, इहा रीसेंट फिनामिना आहे, छाकाणि जो 1980 खां वठी हिकिड़ियूं स्टेट्स उहे आहिनि जेके रेड स्टेट्स सॾिबो आहे। रेड स्टेट्स मीन्स उहे स्टेट्स जेके सदाईं रिपब्लिकन खे वोट कंदियूं रहियूं आहिनि, यानी जो रोनल्ड रेगन खां वठी ऐं 92 खां, यानी मुंहिंजे ख़्याल में क्लिंटन जी हुन खां वरी हिकिड़ियूं ॿियूं स्टेट्स मुख़्तस कई वयूं जेके ब्लू स्टेट्स सॾिबो आहे। इहे उहे स्टेट्स आहिनि जेके सदाईं डेमोक्रेट्स खे वोट कंदियूं आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ नंबर हूंदा आहिनि जिन खे स्विंग स्टेट्स सॾिबो आहे। जीअं तव्हां जन ज़िक्र कयो त हींअर 7 स्टेट्स आहिनि, शायदि विस्कॉन्सन, एरिज़ोना ऐं मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कैरोलिना, पेंसिल्वेनिया, जॉर्जिया, शायदि इहे उहे स्टेट्स आहिनि स्विंग स्टेट्स उनखे सॾनि था। स्विंग मां मुराद हूंदी आहे उहे स्टेट्स जेके हर इलेक्शन में कंहिं बि उम्मीदवार खे वोट या ॿिए उम्मीदवार खे यानी रिपब्लिकन या डेमोक्रेट्स खे वोट ॾेई सघंदा आहिनि। लास्ट टाइम जॾहिं 2020 में इलेक्शन थी हुई त बाइडन जेके हिन वक़्तु स्विंग स्टेट्स काउंट थियनि थियूं उन मां तमामु थोरे मार्जिन ते हू, यानी निवाडा में शायदि हू 10,000 वोटनि तां ट्रंप खां खटियो हुयो। हींअर बि जेके लास्ट सर्वे थी आहे, पोल सर्वे थी आहे, उन में कैमला हैरिस जे लाइ चवनि था त उहा स्लाइट मार्जिन ते बीठी हुई स्विंग स्टेट्स में। बाक़ी जेसिताईं रिज़ल्ट जो तालुक़ु आहे, रिज़ल्ट कैन बी क्वाइट अनप्रिडिक्टेबल हिन दफ़े लेखा था वञनि। उनजो जेको मेन रीज़न ॿुधाइनि था उहो इहो आहे त कैमला हैरिस खे जेके डोनर आहिनि, जेके उनखे इलेक्शन खे सपोर्ट कनि, उहे के मेजर डोनर न आहिनि। उहे के हिकिड़ा PSCs शायदि सॾिबा आहिनि, उहे हिकिड़ा वॾा डोनर हूंदा आहिनि। मिसाल असांखे जेको आहे इलॉन मस्क जो त नालो हिकिड़ो मिसाल मशहूरु नालो आहे, जंहिं करे असीं खणूं था, पर इन खां सवाइ ॿिया बि खोड़ अहिड़ा मेजर डोनर आहिनि जेके ट्रंप सां बीठा आहिनि। या ॿी ॻाल्हि आहे त मिसाल हिकिड़ो मशहूरु रिपब्लिकन जो माण्हू आर्नल्ड शिवाज़नेगर, जंहिंखे पुराणे ज़माने में कमांडो जे नाले सां जेको हिकिड़ो मशहूरु एक्टर गवर्नर बि रहियो आहे मुंहिंजे ख़्याल में कैलिफोर्निया जो, उहो पहिरियों रिपब्लिकन हुयो, उन ओपनली सपोर्ट कई कैमला हैरिस खे पोयनि ॾींहंनि में, असीं सभु अख़बारनि में पढ़ियोसीं। सो हीउ ॾाढो टाइट रेस आहे साईं, एनीथिंग कैन हैपन। जी बदर साहब, लास्ट जेका कंपेन हुई जंहिंमें ट्रंप जो तव्हां नालो वरितो, ट्रंप जेको ख़ासि तनक़ीद जो निशानो बणायो कमला हैरिस खे ऐं उनखे चयईं तूं आहे खाॿी धुर जी जेका बुनियाद परस्त अहमक आहे, ऐं उन सां गॾोगॾु ट्रंप इलीगल इमिग्रेंट्स जो जेको मामिलो आहे उनखे बि तमामु घणो पंहिंजी इलेक्शन कैंपेन में हिकिड़ो स्लोगन तौरु खणंदो रहियो आहे। अव्हां सम्झो था त इलीगल इमिग्रेंट्स वारे मामले ते ख़ासि तौर ते जेको उतां जी वाइट पॉपुलेशन आहे उहा इम्प्रेस थी सघे थी, उहा उन्हनि जा वोट जेके आहिनि उन्हनि खे इम्प्रेस करे सघे थो? इहो ॾाढो इंट्रस्टिंग सवाल आहे शकील साईं। इहा वर्ल्ड फिनामिना आहे। इनमें थोरो जेकॾहिं मूंखे तव्हां इजाज़त ॾियो जी जी, त जेकी पॉपुलर पॉलिटिक्स, जेके पॉपुलिस्ट पॉलिटिक्स सॾिबो आहे,
उन में कुछ 2-3 शयूं माना ॾाढियूं अहम आहिनि, ठीकु आहे न। उन में तव्हां हिकिड़ो त ह्यूमैनिटी जो कॉन्सेप्ट ऑलमोस्ट विञाईंदे तव्हांखे नज़र ईंदो, जो रेस में आहे ई कोन। मिसाल पैलेस्टाइन जो एॾो वॾो इशू आहे, ट्रम्प गिव अ डैम त भई हू चवे थो त तव्हांखे कब्ज़ो करिणो आहे पैलेस्टाइन ते त जल्दी हमास खे ख़तमु कयो, नंबर 1, ऐं जल्दी ज़मीननि ते कब्ज़ो कयो। हरूभरू दुनिया रड़ियूं पई थी करे, तंहिंजे करे पंहिंजे उहो इहो नथो चवे त माण्हू मारियो था, उहो इहो थो चवे त जल्दी कयो त शोर ख़तमु थिए। साॻे ई नमूने हुनजो एटीट्यूड इमिग्रेंट्स ते आहे। हुन इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त इहो तव्हां हिकिड़ो एक्ज़ोडस या इनख़ला ॾिसंदव, तारीख़ जो वॾे में वॾो इनख़ला ॾिसंदव, छाकाणि जो हू बॉर्डर त बंदि कंदो ई कंदो, पर जेके इमिग्रेंट्स आहिनि, हालांकि अमेरिका जी सक्सेस स्टोरी जेकी आहे न सर, जेके माण्हू अमेरिका जी तारीख़ जन जी पढ़ियल आहे, जेके इंट्रस्ट रखनि था, अमेरिका जी जेकी सक्सेस स्टोरी आहे उहा इमिग्रेंट जे कुल्हे ते बीठल आहे। अमेरिका में साइंस जी तरक़ी हुजे, अमेरिका में स्पोर्ट्स जो रोल हुजे, अमेरिका में जेके बि तहरीकूं रहियूं आहिनि सर, अमेरिका जो त बुनियादी तरह वजूद ई इमिग्रेंट्स ते बीठो आहे न साईं। जेकॾहिं कंहिं बि अमेरिकी खां तव्हां पुछो त बाबा तुंहिंजो पीउ, भला तुंहिंजो ॾाॾो, तुंहिंजो, त हू जंहिं महिल आख़िर में को आयरिश निकिरंदो, को जर्मन निकिरंदो, को इटालियन निकिरंदो, को स्पेनिश निकिरंदो, को इंग्लिश निकिरंदो। अमेरिका त ठहियल ई इमिग्रेंट्स जी आहे न साईं। जो ट्रम्प जो इहो दलील त यानी हू ईअं ई खणी चइजे त अमेरिका जी जेकॾहिं रूह खे तव्हां कढो त पोइ अमेरिका त हिकिड़ो ज़मीन बचंदी न। अमेरिका ख़ुदि ट्रम्प जा वॾा किथां आया हूंदा, स्कॉटिश हूंदा न साईं। सो स्कॉटलैंड त अमेरिका में न आहे न, स्कॉटलैंड त इंग्लैंड में आहे, यूरोप में आहे। सो इहो अच्छा ॿियो जेको मां तव्हांखे चयो त हिकिड़ो जेको पॉपुलर पॉलिटिक्स आहे, उन में हिकिड़ा 2-3 शयूं मेक बिलीव करायूं वयूं आहिनि। मिसाल, पॉलिटिक्स तमामु बुरी शइ आहे। सियासत जेकी आहे, सियासत जो मतिलबु मुनाफ़क़त आहे, सियासत जो मतिलबु ठगी आहे, ठीकु, नंबर 1। नंबर 2, हे जेकी अशराफ़ी आहे या मुल्क खाई वई आहे, ठीकु आहे, करप्शन आहे, हुनखां इनकार नथा कयूं, पर इहो तइ करे छॾणु त छाकाणि जो इहे अशराफ़िया ईअं आहे, तंहिंजे करे बुनियादी तरह सियासत खे ई रद्द कजे, ठीकु आहे। ॿियो जेको राइटिस्ट एटीट्यूड दुनिया में वधियो आहे, मिसाल भले उहो ट्रम्प हुजे या ॿी दुनिया में, टी दुनिया जा माण्हू हुजनि, यूरोप में हुजनि या एशिया में हुजनि, हिंदुस्तान जे अंदरि मोदी जो मिसाल हिंदुस्तान जे अंदरि मोदी ॾिसो, या पाकिस्तान जे अंदरि जेके, यानी पाकिस्तान में हींअर पॉपुलर पॉलिटिक्स राइट विंग जे हथ में आहे। जंहिं ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त जेकी पॉपुलर पॉलिटिक्स हुई उहा लेफ्ट लीनिंग पॉलिटिक्स हुई। असां वटि नज़रियाती सियासत जो कॉन्सेप्ट हो, भले पोइ कॉम्प्रेस हुआ या प्रोग्रेसिव धुरियूं हुयूं, उहे लेफ्ट लीनिंग हुयूं। हालांकि कॉम्प्रेस लेफ्ट लीनिंग डिबेटेबल इशू थी सघे थो, बहरहाल लेफ्ट लीनिंग पॉपुलर पॉलिटिक्स हुई। हींअर पॉपुलर पॉलिटिक्स राइट लीनिंग आहे, यानी हींअर इनकलाबी, अॼु जे दौर में इनकलाबी जेको आहे उहो परवेज़ इलाही आहे, इनकलाबी यानी हाणे ख़ुदि जेको इनकलाब आहे उहो ट्रम्पनि जे हथ में आहे, उहो मोदियुनि जे हथ में आहे। तो मां ईअं त सम्झां थो त पॉलिटिक्स खे ख़ुदि रुगो अमेरिका जी सियासत जी ॻाल्हि न कजे, सॼी दुनिया में सियासत खे ज़वाल जो ख़तरो आहे, सियासत खे नज़रियाती ज़वाल जो ख़तरो आहे। हिन वक़्तु अहम ज़रूरत आहे त जेके माण्हू प्रोग्रेसिव हुजनि, रोशन ख़्याल हुजनि, उहे पंहिंजा हींअर सफ़ बंदी कनि ऐं ॿीहर रिक्लेम कनि उन लॉस्ट स्पेस खे, उन विञायल पंहिंजे नैरेटिव खे, त ही उनजी ज़रूरत आहे। बाक़ी हाणे जैसे अमरीकी सियासत आहे साईं, त अमरीकी सियासत माना ईअं खणी चइजे त 19-20 आहे, बाक़ी को एॾो को ख़ासि फ़र्क़ु न आहे। जेकॾहिं इमिग्रेंट जी ॻाल्हि खणी ट्रम्प वधीक शिदत सां थो करे, ऐं इसराइल जे हवाले सां ट्रम्प वधीक प्रो इसराइल आहे, त तबी बि जेकी आहे उहा कमला हैरिस जो बि इहो ख़्यालु आहे त हूअ इन बाइडन जे इन नज़रिए खां इनकार नथी करे त इसराइल खे वधीक हथियार ॾिना वञनि। खणी 2 स्टेट जी उहा ॻाल्हि करे थी, पर हू इन ॻाल्हि जे इनकार न आहे हुनखे त भई इसराइल खे अञा वधीक मज़बूत कजे, हुनखे पंहिंजे डिफेंस जो हक़ु आहे। जी साईं। बलर साहब, कमला हैरिस जेका आहे, असां ॾिसूं था त हुन कैंपेन जे अंदरि ख़ासि तौर ते उतां जी जेका औरत वोटर आहे उनखे तमामु घणो हुन फोकस कयो आहे। अमेरिकन इलेक्शन में असां ॾिठो त
हिलरी क्लिंटन जी जेका गुज़रियल चूंडूं हुयूं उनमें पॉपुलर उनखे वोट पियो, पर इलेक्ट्रोल कॉलेज जे अंदरि असां ॾिठो त 270 जेका आहे उहो ट्रम्प खणी वियो ऐं ईअं उहो सदारती इलेक्शन खटे वियो। कमला हैरिस जेकॾहिं खटे वञे थी त उहा अमेरिका जी पहिरीं औरत प्रेसिडेंट हूंदी। सबबु छा आहे? औरतुनि खे छा अमरीकी समाज जे अंदरि, मुआशरे जे अंदरि अञा ताईं एतिरो स्पेस नथो ॾिनो वञे, उतां जी जो का औरत प्रेसिडेंट हिन वक़्त ताईं न थी सघी आहे? ॾिसो, पहिरीं चवंदा त जेको फर्स्ट टाइम हिकिड़ी ॾाढी सुठी फिल्म आहे इंग्लिश विंग्लिश, उन में लहंदा आहिनि, लैंड कंदा आहिनि, श्रीदेवी हिकिड़ी एक्ट्रेस हुई, गुज़ारे वई आहे हींअर, अमिताभ बच्चन। वो पहिरियों दफ़ो श्रीदेवी अमेरिका वेंदी आहे त अमिताभ बच्चन हुनखे चवंदो आहे त जो पहले दफ़ा होता है वो सबसे मज़ेदार होता है, यानी यू आर विजिटिंग फर्स्ट टाइम इन फॉरेन कंट्री, त इन करे तोखे ॾाढो मज़ो ईंदो, इंजॉय कर पंहिंजी स्टे। ॾिसो, औरत जेकॾहिं नथी सघी आहे, जेकॾहिं इहो ज़रूरी न आहे त अमेरिका जे समाज में औरत खे स्पेस न आहे। पहिरियों दफ़ो आहे, इन जे करे एक्साइटमेंट हुजणु खपे। पहिरियों दफ़ो बाराक ओबामा जॾहिं सदर पियो थिए त असां, हालांकि बाराक ओबामा बि ओड़ो ई हूंदो जहिड़ा ॿिया हूंदा, पर असां माना ब्लैक पीपुल खे रोईंदे ॾिठोसीं, तव्हांखे यादि हूंदो जी जी बिल्कुलु। स्क्रीन जा उहे सीन। सो बाक़ी जेसि ताईं औरत वोटर, हमेशह इहो ज़हन में रखो त जॾहिं बि का औरत वेंदी, मिसाल बेनज़ीर भुट्टो साहिबा खे बि हिकिड़ो औरतुनि जी वोट, तमामु वॾो वोट पवंदो, ऐं उनखां बाद में बि बिस्प जे करे बि औरतुनि जो ख़ुदि माना अञा ताईं बि बेनज़ीर भुट्टो भले हिन दुनिया में न आहे, पर उनजी पार्टी खे औरतुनि जी सपोर्ट वधीक मिलंदी आहे। ठीकु आहे न, उन में इहो एलिमेंट आहे, तंहिं करे कैमला हैरिस खे बि डेफिनेटली औरतुनि जी मिलंदी। ऐं ॿियो जेको हिकिड़ो तस्वर कयो वियो हो त तमामु घणा मिसकनसेप्शन्स आहिनि अमेरिका जी सियासत में खिलण जहिड़ा बि आहिनि। मिसाल इहो चवणु त जेकॾहिं ट्रम्प आयो त पीटीआई खे लॻे थो त हुननि जा बहितर ॾींहं शुरू थींदा, ऐं जेको मुस्लिम वोटर आहे उहो कंफ्यूज़ आहे, पर स्टिल पोइ बि उहो शायदि कुझु न कुझु डेमोक्रेट्स जे शायदि मथां बेंच करे। बाक़ी इन तरह जा इंट्रस्टिंग जेके आहिनि उहे चइम अगोयूं इंट्रस्टिंग नैरेटिव इलेक्शन्स जे वेझो थींदा आहिनि, जीअं औरतुनि जे हवाले सां थियो। पर कमला हैरिस खे डेफिनेटली औरतुनि जी बि सपोर्ट मिलंदी, ऐं उन्हनि माण्हुनि जी बि सपोर्ट मिलंदी जंहिंजो वोट दाख़िल न आहे, जेके उनजा ॻोठ वारा आहिनि, इंडियंस आहिनि, जेके उनजा एंसेस्ट्रल विलेज आहिनि, उन में बि हुनजे लाइ दुआऊं घुरियूं थियूं वञनि। जी साईं। भलो साहब, अमेरिकन्स जेकॾहिं हुते मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते उते वॾो जेको इशू आहे उहो इन्फ्लेशन, महांगाई जेको आहे उनखे तमामु घणो जेको आहे हिन अमेरिकन जेका कंपेन आहे उनजे अंदरि इहो इशू साम्हूं आयो आहे इन्फ्लेशन जो। उनखां सवाइ एबॉर्शन जो मामिलो आहे, एम्प्लॉयमेंट आहे, इलीगल इमिग्रेंट्स, जीअं मां पहिरियों ई उनजो ज़िक्र करे चुको आहियां। त अव्हां सम्झो था त अमेरिका ज़ाहिर आहे त फर्स्ट वर्ल्ड आहे ऐं उते बि ही इन्फ्लेशन जो जेको इशू आहे उहो तमामु घणो असांखे उभरियल नज़र अचे थो। जी, अमेरिका में जे लाइ त सही ख़बरूं इहे आहिनि त अमेरिका में को ॿियो रिसेशन अचण वारो आहे। सो ॾिसो, बुनियादी तरह सां जीअं असां अवल बि साईं जन जे प्रोग्राम में मां डिस्कस कंदो रहियो आहे त चाइना हिकिड़ो डिफरेंट मॉडल पैदा कयो आहे बिज़नेस जो। हेल ताईं जेको अमेरिकन मॉडल हो उन में वार जो हिकिड़ो तमामु वॾो रोल हुयो। अमेरिकन्स जिथे बि अमीर थिया आहिनि उते वार जी, मिसाल मिडल ईस्ट हुजे या मिसाल यूरोप जे या किथे बि तव्हां ज़िक्र कयो त उन में अमेरिका वार करे अमीर थियो आहे। मिसाल जेकॾहिं फर्स्ट वर्ल्ड वार में अमेरिका तमामु वॾा हथियार थो विकिणे, या ॿी ॻाल्हि आहे त यूरोप तबाह थो थिए त पोइ अमेरिका में ग्रेट डिप्रेशन थो अचे। पर ग्रेट डिप्रेशन जो रीज़न इहो न हो त अमेरिका वटि पैसा न हुआ। ग्रेट डिप्रेशन जो रीज़न इहो हो त अमेरिका कारोबार कंहिंसां करे। तंहिंजे करे जॾहिं सेकेंड वर्ल्ड वार में यूरोप अगेन तहस नहस थिए थो त हिकदमि मार्शल प्लान लागू कयो थो वञे, यूरोप खे ॿीहर रीबिल्ड थो कयो वञे त जीअं उन सां कारोबार करे सघे। हाणे पोयनि ॾींहंनि में मिसाल मिडल ईस्ट जे हवाले सां तव्हां 1980 खां ऑनवर्ड तव्हां ॾिसो त जेके बि हिते ईस्टर्न हेमिस्फेयर में जेके बि वार थियूं आहिनि या ओल्ड वर्ल्ड में जेके बि वार थियूं आहिनि उन डायरेक्ट इनडायरेक्ट अमेरिका खे तमामु वॾो अमीर कयो आहे। या ॿी ॻाल्हि आहे त हाणे चाइना हिकिड़ो बिज़नेस जो नओं मॉडल पैदा कयो आहे। चाइना हुनखे कम्युनिकेशन जो रोड ऐं जेको आहे उहो उनजो बेल्ट जो जेको ज़िक्र थो करे बिज़नेस, उन बिज़नेस जो नओं मॉडल ॾिनो आहे जंहिंमें वार जो को रोल न आहे। तव्हां हींअर ॾिसो त जेकॾहिं इकोनॉमी जी साईं ॻाल्हि था तव्हां कयो त मुंहिंजे ख़्याल में 26-27 ट्रिलियन
इकोनॉमी जो आहे वेटेज आहे ऐं उन जो जेको सेकंड कॉम्पिटेटर आहे तक़रीबन 16 खां 17 ट्रिलियन डॉलर जो बिज़नेस आहे चाइना में ऐं शायदि रशिया जो त कुझु 2 खां 3 ट्रिलियन आहे रशिया जो हैज़ नो कंपैरिज़न विद अमेरिका बट जेके ब्रिक्स आहे उनजी गॾियल इकोनॉमी बे खणी अमेरिका जेतिरी न हूंदी पर अमेरिका खे चाइना मां बिज़नेस जे हवाले सां थ्रेट आहे अमेरिका खे ब्रिक्स मां जेकॾहिं ब्रिक्स ताईं तव्हां ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में 28% जेकी बिज़नेस आहे उहा ब्रिक्स जी आहे दुनिया में ठीकु आहे न सर ऐं 48% जेके माण्हू आहिनि वर्ल्ड पॉपुलेशन आहे उहा ब्रिक्स वटि आहे तंहिं करे ब्रिक्स हिकिड़ो जेके माहिर आहिनि उहे चवनि था त प्रैक्टिकली जेको G20 आहे या G7 आहे जंहिंखे पाण सॾूं था उन्हनि जा डेज़ आर नंबर्ड ऐं उहे तमामु जल्द इररिलेवेंट थियण वारा आहिनि छा कहिजो चाइना ब्रिक्स जे अंदाज़ सां जंहिं अंदाज़ सां वधे पियो 40 मुल्क साईं ब्रिक्स जो दरवाज़ो खड़काइनि पिया त उन्हनि खे मेंबरशिप ॾिनी वञे पाकिस्तान उन में शामिल आहे ठीकु आहे न तो फ्यूचर जेको आहे उन में अमेरिका जी जेके तव्हां भले फर्स्ट वर्ल्ड हुनखे ज़रूरु सॼो पर इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झणु खपे असांखे त अमेरिका जा जेके अकेली डोमिनेंस जा ॾींहं आहे दे आर नंबर्ड आर आई शुड से दे आर ओवर ऑलरेडी ऐं हींअर जेको आहे दुनिया में चाइना जे तरफ़ माण्हू छिकजनि पिया ऐं अमेरिका जी जेकी इलेक्शन आहे शायदि हीअ आख़िरी इलेक्शन हुजे जंहिं ते असां दिलचस्पी सां ॻाल्हाईंदा हुजूं इन खां बाद में थी सघे थो चाइना में जेकॾहिं को अहिड़ी एक्टिविटी थिए त असां उन में वधीक दिलचस्पी वठंदासीं जी साईं बदर साहब कमला हैरिस ऐं डोनाल्ड ट्रंप यानी रिपब्लिकन ऐं डेमोक्रेट्स जी असां पॉलिसियुनि ते जेकॾहिं सरसरी जाइज़ो जो वठूं त अव्हांखे उन पॉलिसियुनि में कहिड़ो फ़र्क़ु नज़र अचे थो जेकॾहिं डेमोक्रेटिक खटे अचनि था या रिपब्लिकन खटे अचनि था त उहो पॉलिसी जे हवाले सां उहो कहिड़ी शिफ्ट ईंदी पॉलिसी टुवर्ड्स वर्ल्ड या टुवर्ड्स देयर ओन कंट्री हिकिड़ो त अमेरिका जे अंदरि जेका पॉलिसी आहे वीज़ा इमिग्रेशन जी पॉलिसी उन ते कहिड़ो इफेक्ट पवंदो जी उन जे लाइ त डेफिनेटली ट्रंप ॾाढो ओपन आहे ॾिसो इमिग्रेशन त हाणे मूंखे लॻे थो त शायदि को बि उन नमूने हिमायत न कंदो जीअं कंहिं ज़माने में कई वेंदी ठीकु आहे बाक़ी जेसिताईं एक्ज़ोडस जो तालुक़ु आहे जेकॾहिं नेकाल जो जेसिताईं तालुक़ु आहे त ट्रंप उन में वधीक हार्श हूंदो इमिग्रेशन जे मामले में विद इन कंट्री जी साईं वर्ल्ड वाइड कहिड़ो इम्पैक्ट पवंदो ख़ासि तौर ते मिडिल ईस्ट जी जेका सूरत हाल आहे ऐं इवन पाकिस्तान जे अंदरि या पूरी दुनिया जो जेकॾहिं जाइज़ो वठूं जेकॾहिं ट्रंप अचे थो त उन सूरत में कहिड़ी पॉलिसी हूंदी ऐं जेकॾहिं कैमला अची वञे थी त उन सूरत में कीअं अमेरिका जी कहिड़ी वर्ल्ड जे हवाले सां कहिड़ी पॉलिसी हूंदी मिडिल ईस्ट जो जेसिताईं तालुक़ु आहे ट्रंप ऐं कैमला जे एटीट्यूड में काफ़ी फ़र्क़ु आहे ट्रंप तव्हांखे यादि हूंदो जॾहिं लास्ट टाइम प्रेसिडेंट थियो 16 खां 20 ताईं त ट्रंप जो कुशनर शायदि यात्रो हुयो उन जेको आहे उनखे नेतन्याहू ओपनली चयो त कुशनर जेको आहे असांजो मतिलबु हिकिड़ो नुमाइंदो असांजो एम्बेसडर आहे अमेरिका में ठीकु आहे न अनऑफिशियली ही इज़ एम्बेसडर ऑफ इसराइल इन अमेरिका तंहिं करे ट्रंप ॾाढो ओपन आहे पंहिंजे इसराइल जे मामले में जीअं मूं सवेर अर्ज़ु कयो त हुन इहो चयो त जल्दी हमास खे खपायो जल्दी जंहिंखे माण्हुनि खे बमबारी करणी आहे जंहिं में कहिड़ा न इन खे एतिरो आस्ते आस्ते न कयो हरू भरू दुनिया तव्हां ॾे तके थी ऐं दुनिया तव्हां ते रड़ियूं पई थी करे यानी हुन वटि हिकु लम्हे लाइ बि को अहसासु न आहे त भई माण्हू मरनि था पिया ॿार मरनि था पिया यानी एॾी इनह्यूमन हुनजो एटीट्यूड आहे कैमला जो उन मामले में ॿोली नरम आहे बाक़ी ॾिसो हींअर बि बाइडन हुकूमत वेठी आहे पोइ अक्टूबर खां छा पियो थिए पैलेस्टाइन में छा पियो थिए गज़ा में असां सम्झी सघूं था असीं विटनेस था कयूं इहो ट्रंप न कयो आहे इहो बाइडन हुकूमत में थियो आहे जेकॾहिं कमला अचे थी त बि को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो वधि में वधि ईअं आहे त जेकॾहिं ट्रंप अचे थो त इहे शयूं वधीक हार्श थींदियूं इहे जंग बंदी जी हू ॻाल्हि ई नथो करे हू हिकु तरफ़ करण जी ॻाल्हि थो करे कैमला अञा पोइ बि एटलीस्ट मुंहं सां जंग बंदी जी ॻाल्हि थी करे बाक़ी जेसिताईं पाकिस्तान जो तालुक़ु आहे त पाकिस्तान में इहो मिसकनसेप्शन जीअं सवेर लाइटर नोट ते ज़िक्र कयो त इहो वुसतुल्ला ख़ान जो मज़मून बि हुयो त अगरि हीअ अची वियो त पोइ हीअं थींदो मज़ाहिया अंदाज़ में हुन लिखियो
मां नथो सम्झां त हिन दफ़ो ख़ासि फ़र्क़ु थो पवे। ऐं पाकिस्तान जी जेकी हींअर फॉरेन पॉलिसी आहे उन में पाकिस्तान इन शइ खे मूंखे नथो लॻे त एॾो ख़ातिर में आणींदो त केरु थो अचे। पाकिस्तान हिन मामले में ॾाढो वाज़े एटीट्यूड रखियो आहे त भई इहो असांजो इंटरनल मैटर आहे, त असां पंहिंजा पॉलिटिकल मामला कीअं था डील कयूं, जे करे असांखे इन मां कंहिंखां डिक्टेशन वठण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे ख़्याल में दिस इज़ गुड चेंज ऐं असां ते फ़र्क़ु न पवणु खपे त केरु थो अचे। जी सर। बदर साहब, आम तौर ते असां पाकिस्तान इलेक्शन में थिए थी पई त ट्रांसपेरेंसी ते जेको आहे सदाई उहो सवालिया निशान उथंदा रहनि था। इस्टेब्लिशमेंट जी जेका इंटरफेरेंस आहे उनखे बि जेको आहे कोट कयो वञे थो। अमेरिका इलेक्शन में अवां कीअं ॾिसो था पिया त उहा तमामु घणी ट्रांसपेरेंट हूंदी आहे, उते इस्टेब्लिशमेंट जो को अमल दख़ल हूंदो आहे, या उते कंप्लीटली जेको आहे उहा इलेक्शन जेका आहे उनमें शफ़ाफ़ियत ते उते को सवाल न उथी सघंदो आहे? अमेरिका जी तारीख़ में शकील साईं, अमेरिका जी तारीख़ में टर्मिनोलॉजी ईजाद थियल। मिसाल हिकिड़ो टर्म आहे जेरीमेंडरिंग। जेरीमेंडरिंग ईअं हूंदो त मिसाल तव्हां ऐं असां जेकॾहिं इलेक्शन में बीहूं था त तव्हांजे हल्के खे मां अहिड़े नमूने कटियां त जीअं तव्हांजा जेके हिमायत जा वोटर आहिनि उहे अलॻि अलॻि थी वञनि, उहे मतिलबु हिकु हल्के में न हुजनि, त तव्हांजा कटण जा चांसिस घटि थी वेंदा। अमेरिका में इहो टर्म इस्तेमालु थींदो जेरीमेंडरिंग। अमेरिका में इलेक्शन फेयर ॾाढो माना ख़ुदि डिबेटेबल इशू आहे। ऐं हुन में तव्हांखे यादि हूंदो एल गोर जी इलेक्शन, बुश जूनियर जी कीअं इलेक्शन थी, हुनजो जॾहिं भाउ फ्लोरिडा जो गवर्नर हो। अमेरिका में इलेक्शन ते तमामु घणा सवाल उठा रहिया आहिनि। अॼु बि जेके माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि भई हैरिस जेकी आहे उहा प्रो एस्टेब्लिशमेंट आहे ऐं ट्रम्प जेको आहे उहो एंटी एस्टेब्लिशमेंट आहे। तो इन तरह जा मज़ाहिया जुमिला ईंदा आहिनि असां वटि ॿुधण में। पर मां इहे सम्झां थो त इलेक्शन 100% फेयर थींदी न आहे। इलेक्शन में किथे न किथे मैनिपुलेशन थींदी आहे, किथे न किथे घुमाए फिराए। ऐं सोशल मीडिया जेके आहे न, मिसाल असां वटि जेके मक़बूल अॻवान थिया उनखे मक़बूल अॻवान थियण में भला मैनिपुलेशन न थी छा? तो इहा ॿी ॻाल्हि आहे त हाणे हुनखे एॾो मक़बूल कयो वियो जो हाणे मक़बूलियत घटाइण लाइ मैनिपुलेशन करणी थी पवे। तो यस, अमेरिका जी इलेक्शन ते बि डिबेटेबल हूंदी आहे, हुनखे 100% फेयर मां नथो सम्झां चई सघे। बदर साहब, लास्ट क्वेश्चन, अमेरिका जी जेका चूंडूं सदारती चूंडूं आहिनि उहो डायरेक्ट उनमें वोट काउंट नथो कयो वञे। हिकिड़ो इलेक्ट्रोल कॉलेज आहे, उन इलेक्ट्रोल कॉलेज जे अंदरि जेको आहे उते वोटिंग जी जेका ॻणप थिए थी पई ऐं उन मां 538 मां 270 जेको वोट खणंदो उहो अमेरिकी प्रेसिडेंट हूंदो। ही डायरेक्ट इलेक्शन उते छो कोन थी कराई वञे? हाणे मूंखे ख़बर न आहे त हिन जो जेको आहिनि उहे अमेरिका जो ॾिसो, हर हिकु मुल्क जो जेको आहे उहो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे ऐं उन में हू वधीक हूंदा आहिनि। मतिलबु असां वटि जेको आहे उहा बि हिकिड़े हिसाब सां मिसाल वज़ीर आज़म ऐं सदर जेके आहिनि उहे असां वटि डायरेक्ट न चूंडिया वेंदा आहिनि, ठीकु आहे न। उनखे बि हिकिड़ी इलेक्ट्रोल कॉलेज चूंडींदो आहे तव्हांखे। असां मिसाल वज़ीर आज़म जो इलेक्ट्रोल कॉलेज नेशनल असेंबली जा मेंबर हूंदा आहिनि ऐं सदर जो इलेक्ट्रोल कॉलेज मतिलबु सूबाई असेंबली वग़ैरह वग़ैरह सॼा उन जो हिसो हूंदा आहिनि। सो इहो हिकिड़ो वज़ा थियल तरीक़ेकार आहे, शुरू खां आहे। ऐं उनजी अमेरिका जी ॾाढी ट्रिकी क़िस्म जी इलेक्शन आहे, कंहिंजा केतिरा वोट हूंदा आहिनि, पोइ कीअं थींदो आहे, इहो हिकिड़ो वरी इंट्रस्टिंग क़िस्म जो मतिलबु अलॻि क़िस्म जो मौज़ू आहे। तो सॼी दुनिया में बहरहाल इलेक्शन कराइण जा पंहिंजा फ्रांस जा पंहिंजा तरीक़ा आहिनि, इंग्लैंड जा, पाण घणे भाङे इंग्लैंड खे फॉलो कंदा आहियूं, तो हुनजा पंहिंजो तरीक़ेकार आहे। तो मुंहिंजे ख़्याल में इहो इट इज़ फाइन फॉर देम, इट इज़ फाइन फॉर अस टू। महिरबानी बदर समेजो साहब, अमेरिका में जेका चूंड आहे उन ते तज़ियो पेश करे रहियो ऐं हिते असांजो प्रोग्राम जेको आहे उनजो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ प्रोग्रामनि में बि अमेरिका जी जेके चूंडूं आहिनि उन जा नतीजा बि आॾो ईंदा, त उन ते असां कोशिशि कंदासूं त पंहिंजे पैनल्स खां उन ते तज़ियो हासिलु कंदा रहूं। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।